अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीब अल्लाह। सभिनी मुसलमाननि मोमिननि भाइरनि खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मां आहियां जो पंहिंजो नात ख़ान शाहनवाज़ अली क़ादरी मोरो। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां दादू रोड बाईपास लिंक रोड दुआ सिटी जे अंदरि साम्हूं ई जॻह गली आहे। उन में हिकु अल्लाह जो घर ज़ेर तमीर आहे, जिथे असांजो प्यारो दोस्त ऐं फ़क़ीर मोहम्मद हनीफ़ चंडियो साहिबु, जंहिं पंहिंजी ज़ाती जेका घर जी जॻह आहे उहा अलाह जी राह में ॾिनी आहे, जीअं अलाह जो घर ठहे। हिते ज़रूरत बि हुई हिन कॉलोनी में अलाह साईं जो घर ठहंदो, मस्जिद सगोरी ठहंदी, जिथे केतिरा ई तालिब इल्म या ओड़े पाड़े वारा नमाज़ पढ़ंदा, क़ुर पढ़ंदा, त इंशा अल्लाह ही सवाबु साईं खे बि मिलंदो ऐं जेके पढ़ंदा उन्हनि खे बि मिलंदो, उन जे पोयरनि खे मिलंदो ऐं हिन कॉलोनी जे मथां अलाह ऐं उन जे महबूब जूं रहमतूं वसंदियूं। सभिनी मुसलमाननि मोमिननि भाइरनि खे गुज़ारिश आहे त हिन में तावन कयो तव्हां, जीअं अलाह जो घर आबाद थिए, जल्द खां जल्द तयारु थिए ऐं हिते नमाज़ी नमाज़ पढ़नि। तव्हां ॿुधो हूंदो त जेकॾहिं तव्हां अलाह जे घर में हिकिड़ी सिर ॾींदव त तव्हांखे अलाह ताला उन जे एवज़ जन्नत में महलात ॾींदो। जन्नत में इंशा अल्लाह तव्हां हूंदव। अलाह पाक जो ही घर जेकॾहिं ठही वेंदो, हिते नमाज़ी नमाज़ पढ़ंदा, क़ुर पढ़ंदा, त उहो सवाबु तव्हांखे मिलंदो। अगरि हिन में तव्हां पंहिंजे वालिदैन जे इसाले सवाब लाइ का सीमट जी बोरी वठी ॾिनी, का रेती वठी ॾिनी, बजरी वठी ॾिनी, त उहो तव्हांजे वालिदैन खे बि सवाबु मिलंदो। जल्द खां जल्द ही मस्जिद आबाद थींदी त ही पाड़े वारा नमाज़ पढ़ंदा, तव्हांखे हमेशह उहो सवाबु मिलंदो रहंदो। छो जो ही सवाब जारी आहे, जेसीं ताईं हीअ मस्जिद क़ाइमु हूंदी तव्हांखे सवाबु मिलंदो रहंदो। इंशा अल्लाह यकीन आहे असां मुसलमाननि जो त अलाह साईं सभिनी जा सुवाल ॿुधंदो। इंशा अल्लाह जल्द खां जल्द तव्हां ही स्क्रीन ते नंबर हली रहिया आहिनि, फ़क़ीर मोहम्मद हनीफ़ चंडियो साहिबु, उन जो नंबर हली रहियो आहे, उन सां राबितो कयो। वधीक हिन फ़क़ीर मोहम्मद हनीफ़ चांडियो खां पुछंदासीं त हिन मस्जिद में कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, जीअं वस वारा उन में मदद कनि त उन्हनि खे भाऊ ॿुधाए सघे त फलाणी शइ जी ज़रूरत आहे, उहा तव्हां वठी ॾियो। साईं खां पुछूं था। साईं तव्हां ॿुधाइजो जेके बि ॾिसी रहिया आहिनि वीडियो, त हिन मस्जिद में कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, त उहे तव्हांजी अलाह जी राह में ॾियनि। जीअं त मुंहिंजे भाउ दोस्त शाहनवाज़ तव्हांखे ॿुधायो, हिन मस्जिद में नवनि जी सिरनि जी बि ज़रूरत आहे, सीमेंट जी बि ज़रूरत आहे, रेती जी बि ज़रूरत पवंदी। इंशाअल्लाह अॻिते काफ़ी कमु आहे, लेंटर जो कमु थींदो, जेको बि जंहिंखां थी सघे हेल्प कंदो। तव्हांजी ज़रूरत आहे त अलाह जो घर जेतिरो जल्द थी वेंदो त तव्हांखे बि सदका जारी सवाबु मिलंदो। जेसिताईं आबाद हूंदी मस्जिद तव्हांखे बि सवाबु मिलंदो। क़ुरान जिगर खे ठारे थो, क़ुरान अंदर खे उजारे थो। क़ुरान जिगर खे ठारे थो, क़ुरान अंदर खे उजारे थो। क़ुरान जी दामन वठ मोमिन, क़ुरान जी दामन वठ मोमिन, दर जन्नत जो ॾेखारे थो। क़ुरान जिगर खे ठारे थो, क़ुरान अंदर खे उजारे थो। क़ुरान पढ़ण त सवाबु आहे, क़ुरान ॿुधण बि सवाबु आहे। क़ुरान पढ़ण त सवाबु आहे, क़ुरान ॿुधण बि सवाबु आहे। हिकु अखर एवज़ 10 नेकियूं मिलनि, पढ़ंदड़ खे तार मतारे थो। क़ुरान जिगर खे उजारे थो, क़ुरान